नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त लाहौर हाई कोर्ट में हुकूमत तरफ़ां खंड ऐं कणक खे ॿाहिरि मोकिलण ख़िलाफ़ गॾियल दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। दाख़िल दरख़्वास्त में वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत समेत ॿियनि खे धुर बणायो वियो आहे। मतन में लिखियल आहे त वफ़ाक़ी हुकूमत खंड ऐं कणक खे ॿाहिरि मुल्क मोकिले रही आहे, जंहिं सबबि मुल्क में ॿिन्ही शयुनि जी खोट पैदा थी वई। खंड ऐं कणक जी क़िलत सबबि हुन जी क़ीमतनि में इज़ाफ़ो थियो आहे। खंड ऐं कणक खे ॿाहिरि मुल्क मोकिलण खां न रोकियो वियो त क़ीमतनि में वधीक इज़ाफ़े जो इम्कान आहे। दरख़्वास्त में मौक़िफ़ अपनायो वियो आहे त हुकूमत पहिरीं खंड ऐं कणक ॿाहिरि मोकिले थी, जंहिं खां पोइ ॿिन्ही शयुनि जी खोट थियण ते वरी उन खे ॿाहिरियां घुराइणी पए थी। अदालत खां इस्तदा कई आहे त खंड ऐं कणक जी बरामद ते पाबंदी लागू कंदे लाॻापियल माण्हुनि खे जवाब तलब कयो वञे। इक़्तिसादी राब्ता कमेटी ACC तरफ़ां मुल्क में कणक दरामद करण जी फ़ैसिले खां अॻु बि लाहौर हाई कोर्ट में चैलेंज कयो वियो। हारी बचायो तहरीक पाकिस्तान जे सदर नासिर जावेद तरफ़ां दाख़िल दरख़्वास्त में मौक़िफ़ अपनायो वियो आहे त हुकूमत पारां कयल फ़ैसिलो कुझु अनासरनि खे माली फ़ाइदो पहुचाइण जे लाइ कयो वियो आहे, जंहिं सां मुल्क जे हारियुनि खे नुक़सानु थींदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।